हाँ सिकू कर ख़बर रेस हाजी शरीफ हींअर तकड़ो तकड़ो लाइ केॾांहुं पियो वञे? तूं हाणे कर इन हाजी शरीफ जो पीछो कर ऐं वक़्त ब वक़्त मूंखे इत्तला ॾींदो रह। ॾिस त इहो हाजी शरीफ केॾांहुं थो वञे। ठीकु आहे रेस, लॻे थो हाजी शरीफ सां ख़ैरु न आहे, ॾाढो तकड़ में बि थो वञे। हाजी शरीफ पक सां इन ई कम सां निकितो आहे जेको कम मूं तोखे ॿुधायो। हा रेस, मूंखे बि ईअं ई थो लॻे। त पोइ तूं देरि न कर, इन हाजी शरीफ जो पीछो कर। मां बि पुलिस खे इत्तला ॾियां थो, अॼु इन हाजी शरीफ खे कोन छॾींदासीं। ठीकु आहे रेस, मां वञां थो। ठीकु आहे। वज़ीर कर ख़बर का मुल्क में अमन आहे या मुल्क परियो पियो आहे? जने सर तो त रण बारे छॾियो आहे ऐं चो तरफ़ हुचरा करे छॾिया अथई। जने सर वॾो ग़लति कमु कयो अथई। हिकु शिकार जा ॿिनि ॼणनि खां पैसा वरिता अथई। यार वज़ीर इहो आहे न हाजी शरीफ, इन जो त को बिलो कर असुल सभा तंग करे ॾिनो अथई। जिन पैसा भरिया आहिनि उहे शिकार जी त घुर कंदा न। जने सर इहो सोच त हाणे इन हाजी शरीफ मां कीअं जान छॾाईंदे? वज़ीर यो हाजी शरीफ गुलज़ार जो दोस्त थी पियो आहे, न त असुल घट ई न कया असां। मुंहिंजी हिकु सलाह अथई त हाजी शरीफ खे पैसा वापसि कर। अरे बाबा ये पैसा अकेले मूं न आहिनि खाधा, सभिनि खाधा आहिनि। ख़बर थी हिसाबती थींदा आहिनि। ऐं ॿियो त तोखे चङी तरह ख़बर आहे पैसा मूं अॼु ताईं कंहिंखे वापसि कया ई कोन्हनि। या शिकार हाजी शरीफ जे हवाले कर। इहो नामुमकिन आहे वज़ीर। ऐं ॿियो त शिकार बि मुंहिंजे हथ मां निकिरी चुको आहे। त पोइ ठीकु आहे, मां हाजी शरीफ खे दड़को तमामु ॾियां थो। जेकॾहिं मञी वियो त ठीकु आहे, न त पोइ कब्रिस्तान में हिकु क़बर जो बंदोबस्तु कयांसि थो। ठीकु आहे वज़ीर, पोइ पाण हलूं था, मोकिलाणी कोन्हे। सदाई गॾु सदाई गॾु। अस्सलाम वालेकुम रेस। वालेकुम अस्सलाम। बियो आज़मर कर ख़बर कियां तो बदे? अल्लाह जो करम है रईस, सब खैर लगो पिया। यो हाल वाल भला अज भाई गच्ची आया हो कहता है कमकार आजा रईस असां भाई बनिया ता बे मोटियासी इत्तेफाक सां मरोम बेग जे पेरन जे निशानन ते मुंहिंजी नज़र पई। पेर त नंढियन में वट हुया, हाणे त पेर पुराना थी विया हूंदा। रईस पेरा बराबर पुराना है, पर फसल जे विच में है ना, उन करे अञा ज़ाहिर हुया। भला का अवां की खास गाल नजर आई अच्छा? हाँ रईस, भले चवे तो का खास गाल है। भले तू भी जमाने जो मानू है, तू छा तो समझ तोखे का गाल नजर आई है? हाँ बाबा सही, मुंह बेगे जे पेरन जा निशान चंगी तरह ॾिठा। ॿुधाए तो सारी ठो वैसे ईअं थियो आहे जो बेगो डोड़ंदो पियो वियो। की लिखी असांजे कान्हे अरे ओ बसरा ओ बेबी ओ बसरा हमारे बेबी तो के चिंता नहीं बहुत क्या हो तुम्हारी बेबी ओ बसरा। तो मना यह गाल है बाबा भलिया हाणे या त कबूतर के खबर होंदी न तो उनके बेगी छा छे मरण खां अॻु में। खैर मां जांच कयां थो। ठीकु आहे, तव्हां भले हलो। हाजी शरीफ बे हाल वाले यो मुबुदवा तो सूबेदार सिकंदर सफा ऋण बारे नो। हाँ गुलजार, वारदातुनि जे मथों वारदातूं पियूं थियनि। पहिरीं त सोणी अगवा थी, वरी हाणी रेशम अगवा थी आहे, उन सां गॾु लौंग बि अगवा। ऐं ने लौंग जो लाश बि पक ई शक में दफनाजी वियो। मथां वरी ने बेगे जो बि खून थी वियो। गुलजार हाणे तूं ई ॿुधाए त पोइ अञा पुलिस छिती कान थींदी, तरह में बायूं कोन ॿारींदी। इहा सूबेदार सिकंदर के ईमानदारी जी सजा मिली रही है। हाजी शरीफ असां जो ही सिस्टम
कंहिं बि ईमानदार खे इज्जत सां कमु करणु कोन ॾींदो। ख़ैर तूं ॾे हाल वाल, न्यापनि जे मथां न्यापा पे कई, ख़ैर त आहे न? गुलज़ार यार तूं मुंहिंजो जेल जो यार आहीं। मूं पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि ॾुखिया ॾींहं आहिनि तोसां गॾु गुज़ारिया आहिनि, ऐं हाणे जॾहिं बि मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु ईंदो आहे न त तूं मूंखे यादि ईंदो आहीं गुलज़ार। तूं हुकुम कर हाजी शरीफ, ही गुलज़ार यारनि जो यार आहे। मूं बहादुर बच्चे जा 10 लख रुपया चोरी कया। मूं सम्झो त बहादुर खे ख़बर कान पवंदी, पर बहादुर खे ख़बर पइजी वई आहे यार। तो एतिरनि पैसनि जो छा कयो? मूं उहे पैसा चनेसर खे ॾिना। चनेसर खे? छो? पर तो एतिरा पैसा चनेसर खे छो ॾिना? मूं चाहियो पे त कीअं बि करे मां बहादुर ऐं कांबूकान खे पाण में विढ़ायां। उन्हीअ जे करे मूं सोणी खे अगवा करण जे लाइ चनेसर खे पैसा त जीअं हू सोणी खे अगवा करे बहादुर जे फार्म हाउस ते खणी अचे। ऐं उते ई सोणी खे असां पाण बर्बाद करे पाण ई पुलिस खे वरी इतला कयूं हा। इहो इल्ज़ाम लॻे हा बहादुर जे मथां, पर सोणी त अगवा थी चुकी आहे। हा, चनेसर जो बि इहो ई चवणु आहे त सोणी उन खां अॻु अगवा थी चुकी आहे। हाणे न पैसा था मिलनि, न ई वरी सोणी थी मिले। कयां त मां छा कयां? बस हाणे छॾ न ॻाल्हियुनि खे, हल त हलूं थोरो अॻिते। ठाहिणी पटक चिताए थी ॾिसे पई, निभागी मुड़स जो सिर खई हाणे मुंहिंजे कढ पई आ छा? माई तू कान आई त सुकून लॻो पियो, तू न आई त मुंहिंजे जानीअ जो सिर खई। हाणे बेगा मां तोखे हाणे किथां ॻोल्हियां? मूं निंढड़ निमाणीअ खे तूं अकेलो करे वे, मुंहिंजो भला हाणे हिन घर में केरु थींदो? बेगा बुढ़ी मर मुंहिंजा ने बंगुल त बहानो आहिनि, असली कदम त तुंहिंजा सभागा पिया आहिनि घर में जो हुन ग़रीब जो सिर खई। चुप कर मकरेली, ये वागूं वारा गोढ़ा गाड़े थी ॾेखारे पई, कंहिंखे थी ॾेखारे? हा खड़ी मुंहिंजो पेगो मुंहिंजे सिर जो साईं त हलियो वियो, मूंखे हिते अकेलो करे वियो। अलाह कंदो इन पीर मुचड़ खे इन बंगुल खे चल गोलियूं लॻंदियूं। अलाह कंदो चल न हिन जहान में सुकून हूंदो न उन जहान में। पाण ने पटिया खुदा पुॼे न। खबरदार बसरा, हाणे हिते मिस्कीन बेबीअ जो अथई राज। पंहिंजी ज़बान खे हाणे तूं लगाम ॾे, न त पोइ ख़बर अथई। न त तूं छा कंदीअ तूं? बसन ॾिठो अथई पंहिंजो चपाट जो हणाए त ईअं भित में छापजी पवे। मिचकीन तो जड़ियूं न 2 टे ॿियूं मिस्कीन थियूं त ॻोठ में ज़लज़लो ईंदो। माईअ मां तोखे बाहूं थी ॿधा, असां सां तूं जहिड़ो न कर, न त मां तुंहिंजी दाह कबूतर खे ॾींदीमांइ। कबूतर मुंहिंजो भाउ आहे, तुंहिंजो कोन्हे धड़का थी ॾे कबूतर जा। इहा त तोखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं कबूतर ईंदो। हा अचे कबूतर कढरायां थी तोखे पहिरें उघाड़ो। अचे कबूतर हम क्यों थी ॾे पई। सूबेदार साहब, मामा शरीफ हाजी शरीफ तव्हां को फिक्र न कयो, मां ॻाल्हायां थो चनेसर सां ऐं तव्हांखे पंहिंजा पैसा वापसि मिली वेंदा। महिरबानी गुलज़ार, इएं का पुराणी संगत मल्हाए वारो कर। चऊं हाणे मां हलां थो, पोइ कम ॿियनि खणा। केॾां मामा शरीफ केॾां? बहादुर बचा, तूं हिते ख़ैर त आहे न? ख़ैर त तोसां न आहे मामा शरीफ। ॿुधाए
कंहिंखे पैसा ॾिना अथई ऐं छो ॾिना अथई? बहादुर बच्चा कहिड़ा पैसा? हे तू छा थो चोई बच्चा? वधीक चालाक थियण जी कोशिश न कर मामा शरीफ। अॼु ई त मूं तोखे सबूतनि सूधे पकड़ियो आहे। बहादुर बच्चा कहिड़ा सबूत? छा सबूत? बहादुर बच्चा मां समझी वियो आहियां तूं सियाणो सिकतो आई, पर तोखे का गलत फहमी थी आहे। रईस बहादुर खान तू कहिड़नि पैसनि जी ॻाल्हि थो करीं? हाजी शरीफ तो मूंसां मिलण आयो हो। इहा ख़बर त तव्हां ॿिन्ही खे जल्दी पइजी वेंदी त मां कहिड़नि पैसनि जी ॻाल्हि थो कयां। खबरदार केर भी भॼण जी कोशिश न करे। तव्हां पुलिस जे घेरे में आयो। सूबेदार सिकंदर गुलज़ार खे गिरफ़्तार करण ऐं दरिया खे ॿुढो ॾियण कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। रोके सघी तो रोके ॾेखार। अचो अचो अचो। सूबेदार साहब मुझो कहिड़ो ॾोह आहे? मूंखे छो था गिरफ़्तार कयो? सूबेदार साहब मामा शरीफ खे वठी वञी लॉकअप कयोसि। हिनखे ओसी ताईं न छॾिजो जेसी ताईं ही सभु सचियूं नथो करे। सूबेदार साहब मूं छा कयो आहे बाबा? मूंखे छो था गिरफ़्तार कयो? तव्हांखे ख़बर न आहे त शरीफ हिकिड़ो माई त आहे। बहादुर बच्चा सर इंतज़ार फरार थी वियो, पर केसी ताईं पुॼंदो? नेठ त कानून जे चकड़ में ईंदो न। हू त फरार थी वियो, केतिरे ॾींहुं फरार थींदो? तव्हां हिनखे वठी हलो। वठोसि। रशू पुलिस ने फारूक के कुटे अधमुहो करे छयो थई त छर बंगल खान साहब पे पिटाए मुंजी वरी क्लाइम कंदो पियो ते मौत पर खबर काने त सामो बंगल खान आहे जट जो पुट। रे सर बाबा मां हिकिड़ो अर्ज़ कयां। चओ छा खपई? अॼु मां मुंड में आ। अरे जी अॼु तूं रेपो ऐं चेलाटो घुरंदे न मां उहो बि ॾेई छॾींदुसि। रे सर मूंखे कुझु बि न खपे। सॼी उमिरि तव्हां मूंखे गंज ॾिनो आहे, गंज खाधो आहे। बसि मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियण थो चाहियां। कहिड़ी सलाह? रे सर रेशम खे अॻुवाह बि तव्हां करायो। मुजन खे सलाह ॾिनव त लोंग खे मारा। तव्हांखे छा मिलियो? रशू मूंखे रेशम जी अध ज़मीन मुक्त में मिली वेंदी, ॿियो मूंखे छा घुर्जे? रे सर ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि इहा आहे त थोरो सोचो त मुजन खे अध ज़मीन छो मिले? रे सर इहा माई रेशम केॾी सुहिणी आहे, अहिड़ी सुहिणी माई मुजन खे छो मिले? या तव्हांखे मिलणु खपे? भला जी तव्हांजी मदद खां सवाइ मुजन छा करे सघियां? कुझु बि कोन करे सघियां, वेठो हुजे। रशू मुंहिंजी मदद खां सवाइ मुजन कुझु बि न करे सघिया। उनखे एतिरो अकुल ई न आहे। रे सर वो कल्याण कयो हथनि मां दाव न विञायो। या माई रेशम तव्हां हासिल कयो, इन सां शादी तव्हां कयो। पोइ इहा सुहिणी सेफ्ती रेशम बि तव्हांजी, इहा ज़मीन बि तव्हांजी। सोनी तू ये बई शिकार कुछ ॾींहंनि ताईं तो वटि हूंदा। मुजन ऐं बंगुल ड्रामा अंदाज़ में ईंदा ऐं रेशम ऐं सुहिणी खे खणी वेंदा। फिकर न कर वज़ीर, मुजन साईं जो ख़ैर, बाक़ी असां बुख न मरंदासीं। जड़ा बाबल साईं चए थी त ॾींहं ॿिनि में सुहिणी खे था कढी वञ। ठीकु आहे संगत, सुहिणी खे हितां मां पाणे कढी वेंदुसि। चङो जड़ा हाणे असां हलूं था। अचां थी मां। छा तू भी थी केदम यही?
असां तोखे किथे किथे न ॻोल्हियो। चाची चाची तू अची वई है? हाँ ये भला थी सके तो तू घुराई अरे मां ना अचा। चाची मां तोखे तकलीफ़ न ॾियां पर मां छा कयां, अकेली थी पई आहियां मां। ससी इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे त ख़ुशी थी रही आहे। मूं त चाचा खे चयो हुयो त चाचा मूंखे घर वठी हल, पर चाचा तोखे हेॾे उमाणे छॾियो। का ॻाल्हि न आहे मुंहिंजी राणी, सच पुछी त हाणे मूंखे बि हुन घर में ख़ौफ़ थियण लॻो आहे। सोणी ऐं रेशम जे मर्दनि जी त दुश्मनी बि कान हुई, पोइ बि हू अगवा थी वियूं। अलाए ज़िंदा आहिनि बि या न। ऐं हाशिम जूं त दुश्मनी बि घणियूं आहिनि। चाची चाचा जो ऐं बाबा जो सतन राज्यनि में दबदबो आहे, अहिड़ो तेड़ो त असांजे अख खणी निहारे बि नथो सघे। हाँ ससी, लम्स वीचारो मरी वियो, अथा फारूक ॾे बि अलाह ख़ैर करे। हो त सोणीअ जी जुदाई में चरियो थी वियो आहे। चाची तूं अदा फारूक खे समझाए, चवेस त हौसलो रखे। केतिरनि ॾींहंनि खां मां त अदा फारूक खे ॾिठो बि न आहे। जीअं ई हो अस्पताल मां निकितो आहे न त अलाए काथे आहे, का ख़बर कोन्हे त किथे तो रहे किथे तो खाए। ख़ैर ससी तूं हाणे मूंखे इहो ॿुधाए तव्हांजे पैसनि जो छा थियो? चाची इहे पैसा इने हाजीअ जो राया हा, पर बहादुर अञा इन जी ॻीचीअ में हथ न आयो विधो। मामू अथस न तॾहिं बख़्शे तो छॾेस। हाँ ससी न तूं हूअ बिदांगीअ ते वरंदो आहे। बस चाची छॾ हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे, तूं वे। पाण किथे आहियूं, ॻोठ में आहियूं जॻह जॻह में आहियूं? रेशम का बि ख़बर न आहे, मूंखे त इहा बि ख़बर न आहे त जो ॾींहुं कहिड़ो आहे ऐं मूंखे हिन कैद में केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि इहा बि ख़बर कोन्हे। पाण केसी ताईं हिन कैद में रहंदासीं ऐं हितां निकिरण जी कोशिश ज़रूर कंदासीं। न न ॿाहिरि हथियारनि सां माण्हू वेठो आहे, हू मारे छॾींदो। वॾे दी रेशम हितां निकिरी केॾां वेंदासीं, असांखे त रस्तनि जी बि ख़बर न आहे ऐं न वरी हितां को आसरो आहे। इन करे हिन कैद में रहण जो पाण खे आदी करे छॾ। अजीब आहे दुनिया, अगर जे मर्द जबरदस्ती करे तो पोइ बि वाह वाह, ऐं जे औरत सां जबरदस्ती थे तो पोइ बि किनी। असां औरतूं मर्दनि सां कोन पुॼी सघंदियूंसीं। सुणी हाणे असांखे केरु क़बूल कंदो? असां त ज़िंदा लाश आहियूं, पर हिन कैद मां आज़ाद थियण जी कोशिश ज़रूर कंदासीं। पोइ मरूं या बचूं, ॿाहिरि घणा पहिरेदार आहिनि। शायदि पहिरें ते हिकु माण्हू आहे, पाण ॿ आहियूं तो हिकु आहे। असां त कोशिश कंदासीं भॼण जी त भॼी वेंदासीं। तुंहिंजी मर्ज़ी, पर मूंखे ॾाढो ख़ौफ़ आहे, अलाह ख़ैर कंदो। खबरदार गुजर, किथे है सोनी? मूंखे ख़बर आहे तो सोनी खे गवा करायो आहे। गवा बि चालाकी न कजाए। ॿुधा सोनी खे तो गवा करायो आहे न? किथे आहे सोनी? केरु सोनी? केरु आई तूं? छाजे दिमाग़ ख़राब थियो थी? बोल, हिन में वक़्तु न टोर, जल्दी ॿुधाए त हिते उफट मारे छॾींदुसि। अरे माण्हू मारण सवली ॻाल्हि आहे छा? अरे मां को धाड़े राजा कि सोनी का अगवा कंदुसि? मूं न कयो सोनी का अगवा, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। इन जो मतिलबु त तोखे मौत क़बूल आहे, इज़त सां न ॿुधाईंदे। अरे करे हथियार हलाए थी, जट के जाइजा न मगुल न। तुम्हें एतिरो दम ई न आहे बात खड़ा चुरा, तूं मुजन खे मारे सघी? मुजन जूं मौजूं अञा तो ॾिठियूं ई न आहिनि। वठी वञे सोची इहा मुजान जो मुजन साईं जा पिस्तौल हथ करी इनखे वठी वञे बस जवाब दे हल। डंडन जी